मुखे सिर्फ इहो ॿुधाए त डॉक्टर जो असांजे घर जी खंड में वयो छा जेको चए तो हर अध कलाक खां पोइ चेक कर। वो छा आहे न खोड़नि ॾींहंनि खां मूंखे खोड़ सारा चक्कर पिया अचनि, पोइ मां डॉक्टर ॾे वयसि ऐं डॉक्टर मूंखे चयो त हर अध कलाक में शुगर चेक कंदी कर। उहा इहा शुगर न आहे, उहा हिकिड़ी बीमारी आहे जेका तुंहिंजे अंदरि आहे। उन जो तरीक़ेकार इहो हूंदो आहे त सुई हणबी आहे हथ में, पोइ रतु निकिरंदो आहे, पोइ रतु वरी पटीअ ते रखिबो आहे, पटी वरी मशीन में विझबी आहे, पोइ मशीन ॿुधाईंदा तोखे शुगर आहे या न आहे। इहा शुगर न आहे। पर मूंखे इहो ॿुधाए त तूं डॉक्टर ॾे वईअ कंहिंसां? पखीअ सां? मुड़ुसु तुंहिंजो आऊं आहियां ऐं वई तूं वरी उन पखीअ सां आई। शर्म कर, शर्म, थोड़ो शर्म करे ॻाल्हाए। पखी मुंहिंजो भाउ आहे, भाउ, उहो बि हिकिड़ो सिकी लधो जेको असां पीरनि खां पिनी पिनी वरितो आहे। अच्छा, इहो पीरनि खां वरितो अथव ऐं पीरनि इहो तव्हांखे ॾिनो आहे ऐं इहो तव्हां वरितो आहे? भींड घणो मुंहिंजे भाउ जे बारे में न ॻाल्हाए। मथे जो सूर, दिलि त चई न की केॾी महिल घुटो ॾेई करे इन जो साह कढां। साह अथसि त कोन, पोइ बि कढंदो था जेको अथसि। हिकिड़ो उहो आहे जेको वधे नथो, हिकिड़ी तूं ई जेका शुगर खां पोइ नथी खुटी। ॿई मुंहिंजे लाइ अज़ाब आयो। मां अज़ाब आहियां? मां थी चवां पंहिंजी न गंदी ज़बान खे न तालो हणी रख।